नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। इस्लामाबाद का ख़बर ॾिनालो त पेशावर, पंजाब, खैबर पख्तूनख्वा ऐं सिंध जे हिक ई ॾींहुं में 6 पोलियो केस जी सुञाणप थी चुकी आहे, जंहिं खां पोइ सॼे मुल्क में हिक साल जे दौरान पोलियो केस जो अंग 196 ताईं पहुची वियो आहे। खैबर पख्तूनख्वा जे ज़िला डेरा इस्माइल खान में 24 महीननि जे ॿार ऐं लकी मरवत में 9 महीननि जे ॿार में वायरस जी सुञाणप थी आहे। ॿिन्ही ॿारनि जे फिज़िली जा नमूना दिसंबर 2019 में लेबोरेटरी मोकिलिया विया हुआ। पोलियो एमरजेंसी ऑपरेशन सेंटर खैबर पख्तूनख्वा जो चवणु आहे त ॿिन्हिनि मुतासिर ॿारनि खे पोलियो जा फोड़ा न पियारिया विया हुआ। 9 केसनि सां हलंदड़ साल सूबे में पोलियो मां मुतासिर ॿारनि जो अंग 91 थी वियो आहे। ॿिए तरफ़ पंजाब जे इलाइक़े डेरा गाज़ी खान मां 2 ऐं सिंध जे ज़िले जामशोरो ऐं कंबर मां हिकु पोलियो केस रिपोर्ट कयो वियो आहे। पोलियो एमरजेंसी ऑपरेशन सेंटर खैबर पख्तूनख्वा मूजिबि सॼे मुल्क में पोलियो मां मुतासिर ॿारनि जो गॾियल अंग 134 थी वियो आहे। 2019 जे दौरान खैबर पख्तूनख्वा में 91, सिंध में 24, पंजाब में 8 ऐं बलोचिस्तान में 11 केस रिपोर्ट थिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।